यारी वारो वरी एड़ो जवाना जो झर जंग में वेठो खारा ओ तू जंग में वेठो उते भी तो खीर जो गिलास भरे दी यारी बारी जन भी कया रिस्क में तनखे बरकत पया परहा पंजूणा हेल डहूणा आईंदे थीदा छो न अमीर सही बादशाह बैत फरमाइंदा हाजी गुलाम नबी महेश यारी को कंदो कर खाइंदो भी कर त खाराइंदो भी कर रुको मुला ना पर खाइंदो न असा मुला जो रुको खाइंदा वतो बाकी कद खैर असा पाण न कंदा से त बाबा असा भी यारी कया चो बाबा चो अल्लाह सही करे शल मुजाहिद थियूं अल्लाह सही करे शल आशिक थियूं अल्लाह सही करे शल सच्चा थियूं अल्लाह सही करे शल महबूबन जा गुलाम बणजूं अल्हम्दुलिल्लाह यारी खाइण भी वॾो सवाब आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो न करे नथा सघूं त खाइण त आया हूं न बाबा त साईं जी ॼञ आहे न हाणे देग लाहे उहो खाइण न अचेसि त पोइ अड़े अबा मेॾा त सॼा बटारे बसर सभु जाम थी विया पोइ अबा हाणे थाली थाली घणे ते विला ॾे बाकी जेकॾहिं खाइण ईंदा त पोइ हुनजी दिलि बि ख़ुशि थींदी जमात आई आहे तव्हांजा थोरा तव्हांजा अहसान जो बाबा हिते साईं जो ॿुधी आयो इन सवाब में शामिल थियो अल्लाह कंदो तव्हांजे रिज़्क़ रोज़न में बि बरकत इंशाअल्लाह ताला जीअं अॼु यारहीं वारे जे सदके खाऊं था 12 वारे जे सदके खाऊं था साईं वॾा फरमाईंदा त क़यामत जाड़े जन्नत जो तां बि उन्हनि सोहणनि जे सदके अॼु खाऊं था सुभाणे हो उते बि खाराईंदा अल्हम्दुलिल्लाह करोड़ी सां गॾु अमल बि हुजे बेटा सोना ईअं न त रुगो यारी खाई पोइ निमाज़ पढ़ो ई कोन ॾाहा थिजो यार ईअं न कजो अॻे जो दुश्मन पार्टी असां ते हमला करे थी पई असांजे लाइ छा छा चवे थी पई तंहिं करे यारियूं बि खाईंदासीं निमाज़ बि पढ़ंदासीं त तिलावत बि कंदासीं त यारियूं बि दिलि खोले ॾट कंदासीं पोइ भले उहो सड़नि त भले अल्लाह से ख़ुशि रखे असांजी दुआ में